बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सीरियल टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नू नाज़रीन अहम टॉपिक्स अॼु असां सिलेक्ट किया आहिनि डिस्कशन जे लाइ ऐं इन ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ जेके पैनलिस्ट असां सां मौजूदु आहिनि उन्हनि जो तारुफ़ अवां सां पहिरियां कराईंदा हलूं। सीनियर तजिया निगार नसीर मेमण साहब असां सां गॾु आहिनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि, क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह ऐं सीनियर कानूनदान अयाज़ लतीफ़ अलीजो साहब असांखे जॉइन कनि पिया ऐं इदरीस लिगारी साहब भी असां सां गॾु आहिनि अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। नाज़रीन तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं पहिरियां नवां सूबा ठाहिण जे हवाले सां कमेटीअ जो क़याम जेको आहे उहो अमल में आयो। उन ते बि सख़्तु लफ़्ज़नि में सिंध वासियुनि पारां उनजी मज़म्मत कई वई। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ बि साम्हूं आयो त अञा ई शुरूआति आहे। उन कमेटी जा जेके चेयरमैन आहिनि सरबराह उहे सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहब आहिनि। उन्हनि जो अञा ताईं को वाज़े मौक़िफ़ न आयो आहे। उन जे कुझु ॾींहंनि खां पोइ वरी सिंध असेंबली पारां सिंध जा जेके कुदरती वसीला आहिनि उहे वफ़ाक़ हवाले करण जे हवाले सां करारदाद जेका आहे उहा रिथ पेश कई वई। उनजी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं अॼु वरी जंहिं मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो मामिलो बि पीपल्स पार्टी सां ई रिलेटेड आहे। पीपल्स पार्टी जो कराची जे बल्दिया टाउन मां चूंडियल MNA आहे। NA 249 वारे तक़त आहे। कराची जो क्यामाड़ी ऐं बल्दिया टाउन जो इलाइक़ो लॻे थो हिन सां। कादिर ख़ान मंदोखेल साहब उन्हनि क़ौमी असेंबली में हिकु बिल टेबल कयो आहे ऐं इहो बिल जेको आहे उहो आहे पाकिस्तान सिटीज़न एक्ट 1951 जे सेक्शन 17 में तरमीम जे हवाले सां। ऐं तजवीज़ इहा कई वई आहे त इन सेक्शन में जिते साल लिखियलु आहे लफ़्ज़ उनखे तब्दील करे 6 महीना कयो वञे। हाणे थुले लेखे अव्हांखे ॿुधायूं त इहो जेको बिल आहे उहो बिल मंज़ूरु थियण खां पोइ सिंध सूबे में ॿियनि सूबनि जा माण्हू जेकॾहिं 6 महीननि ताईं रहनि था त उहे पोइ सिंध सूबे जो डोमिसाइल ऐं PRC हासिलु करण जो हक़ु उन्हनि खे मिली वेंदो ऐं इहो हक़ु मिलण खां पोइ उहे जेके आहिनि सिंध सूबे में सरकारी नौकरियूं बि वठी सघंदा, सिंध जी यूनिवर्सिटीज़ में तालीम बि हासिलु करे सघंदा। इन सां सिंध वासी जेके धरती धणी आहिनि उन्हनि पारां सख़्तु ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। चयो वियो आहे त इहो बि सिंध ते हिकु वधीक हमिलो आहे जेको सिंध जी नुमाइंदा जमात सिंध जी घणघुरी हुअण जी दावा कंदड़ जमात पीपल्स पार्टी पारां इहो सिंध ते हिकु वधीक वार ऐं हमिलो कयो वियो आहे। हिकु त इहो मामिलो आहे जिते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो मामिलो आहे क़ौमी सलामती कमेटीअ जो अहम इजलास हिन वक़्तु में हलंदड़ आहे ऐं अव्हांखे यादि हूंदो त नओं साल शुरू थियण खां हिकु ॾींहुं पहिरियां 30 डिसंबर ते बि क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास थियो हुयो। उन इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ु कार्रवायूं तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो हुयो। अॼोके इजलास जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अॼोके हिन इजलास में DG इंटेलिजेंस ब्यूरो ऐं DG FIA खे ख़ुसूसी दावत ॾेई करे घुरायो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर बि हिन इजलास में शरीक आहिनि। सर्विसिस चीफ्स ऐं इंटेलिजेंस एजेंसीज़ जा सरबराह जेके आहिनि उहे बि अॼोके इजलास में शरीक आहिनि। पर DG IB ऐं DG FIA खे बि अॼोके इजलास में ख़ासि तौर दावत ॾेई घुरायो वियो आहे। हिन इजलास ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। नसीर मेमण साहब अव्हां खां शुरूआति कयूं पिया। सर, हीउ जेको बिल टेबल थियो आहे क़ौमी असेंबलीअ में पीपल्स पार्टी जो MNA आहे कादिर ख़ान मंदोखेल जिन पारां इहो बिल टेबल कयो वियो। इहो बिल जीअं थो चवे त 1951 जो सिटीज़न एक्ट आहे उनजे सेक्शन 17 में तरमीम कई वञे। 6 महीननि ताईं सिंध में रहंदड़ ॿियनि सूबनि जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे डोमिसाइल ऐं PRC हासिलु करण जो हक़ु मिली वेंदो। छा चवंदव सर अव्हां हिन बिल जे हवाले सां? तंहिं करे हू जेको बि बिल आणे थो भली हू चए त मां प्राइवेट मेंबर जी कैपेसिटी में थो आणियां, उनजी सभ खां पहिरें ज़िम्मेवार उहा पार्टी। मूंखे यादि आहे त कुझु साल अॻु में सिंध जे MNA या सेनेटर हुया उन्हनि कंहिं इशू खे प्राइवेट मेंबर जी कैपेसिटी में थी पिया त पोइ हुन मूंखे चयो त मूंखे पार्टी बिल नथो आणे सघे। अहिड़ा बिल कॾहिं बि आया पार्टी आणे। पोइ हिन खां वॾो सेंसिटिव ऐं हसास मामिलो खड़ो हूंदो त अॻे तमामु वसीला ऐं समूरनि वसीलनि ते तव्हां लॻभॻि ॿाहिरियां माण्हुनि जो कंट्रोल थी वियो आहे। मैशत जा जेतिरा बि पासा आहिनि एतिरे क़दुरु जो सरकारी नौकरियूं उहे बि हाणे ॿाहिरियां माण्हू पुलिस में तव्हां अहिड़नि अहिड़नि इलाइक़नि जा माण्हू हिते भर्ती थिया थिया उहे माण्हू बि हिते खॼिया ऐं हाणे उहे कराची जी पुलिस जे अहम पोज़ीशन ते अची विया ज़ाहिर वक़्तु। त हेॾे वॾे अहम हसास मामले ते टेबल कीअं थियो? छा पार्टीअ जे कंहिं सेंट्रल कमेटी जे कंहिं बि लेवल डिस्कस थियो आहे?
पार्टी उनजी इजाज़त ॾिनी आहे ऐं जे पार्टी इजाज़त न ॾिनी आहे त पोइ इहो बिल जो ईअं ई टेबल जो आहे पार्टी साणो को कयो आहे मुंहिंजे मालूमात आहे तंहिं करे मुंहिंजे नज़र में सिंधवासी जो पहिरीं ज़िम्मेवार उनजी पार्टी आहे जंहिंजे टिकट ते हू मेंबर थियो उनखे सभ खां पहिरें पंहिंजी पोज़ीशन वाज़े करणु PRC डोमिसाइल ये बज़ाहिर डेमोक्रेसी का डोमिसाइल के शहर जो मामलो आहे पर PRC त परमानेंट रेजिडेंस जो मामलो आहे उहो नथो करे सघे जो मामलो आहे सिधो डोमिसाइल ऐं असां वटि बदकिस्मती सां नौकरियुनि ऐं कारखाननि जो डोमिसाइल जो मामलो इहो त PRC जो मामलो हुजणु घुरिजे त परमानेंट रेजिडेंस आहे के अॻे ई सिंध में डोमिसाइल जे हिसाब सां विकाम कनि था उन में हुकूमतुनि जा माण्हू ॿिया बाअसर माण्हू ब्यूरोक्रेट ऐं रुगो ॿाहिरि आयल ब्यूरोक्रेट शामिल आहे उहे सभिनी माण्हुनि चंद हज़ार रुपया वसूल करण जे लाइ जंहिं तरह सिंध जे रिहाइश जो राइट जंहिं तरह निलाम कयो आहे जंहिं माण्हू खे ॾिसो हिते सुञाणप कार्ड ज़रूरत आहे ऐं नादरा जो चेयरमैन सिधा लफ़्ज़नि में चई हो खैरपुर में हिकु सेंटर में कि अफ़गान मुहाजिरीन को पैराशूट सां ईंदा छा सरहद तां टपी ईंदा उन खां वधीक को माण्हू छा चवे सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे सिंध जे माण्हुनि जे इंट्रेस्ट परमानेंट रेजिडेंस जो इंट्रेस्ट सिक्योर करणु पाकिस्तान जी हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे पर उन खां अॻिते PRC जो मामलो ऐं ॿाहिरीं आबादीअ जो गैर क़ानूनी अचणु इहो कंट्रोल सूबे वटि हुजणु घुरिजे ऐं उनजे पोज़ीशन ते सूबे जी हुकूमत खे वाज़े करणु घुरिजे को माण्हू जेको पाण ई शायदि कुझु साल या ॾहाका अॻु आयो हूंदो उहो सिंध जे मथां हिते वेही छाकाणि ॿिए सूबे में को हिकिड़ो सिंधी मेंबर ॿुधायो जेको ॿिए सूबे में इहो सेनेटर भिता थींदा आहिनि MLA आहिनि तव्हां मूंखे ॿुधायो हिकिड़ो बि सिंध जो माण्हू ॻाल्हाईंदड़ छॾियो का बि ॿोली ॻाल्हाईंदड़ जेको सिंध मां ॾियो हुजे ऐं उहो MP MLA हुजे ही सिंध खे जंहिं तरह यतीम खानो बनायो वियो आहे मार्शलाउनि जी ॻाल्हि बि हुई वन्यूटन जी ॻाल्हि बि हुई हाणे त हुकूमत वेठी आहे न जेके सिंध जा माण्हू था चूंडनि तो सिधो हुकूमत थियणो पवंदो सिंध जे माण्हुनि खे बिल्कुलु हिन मामले में को रखरखाव पार्टीअ सां लाॻापन शहीदनि सां लाॻापन उन्हनि जे कर्ज़नि हर शइ खां हटी करे धरती ऐं तव्हांजो वजूद हर शइ खां वधीक मुक़दम आहे शहीदनि लाइ बि एतिराम पार्टीअ लाइ बि एतिराम वोट लाइ बि एतिराम हुकूमत लाइ बि एतिराम आइन लाइ बि एतिराम पर जिते मुंहिंजो वजूद ऐं बका जो साल हूंदो सभ खां पहिरें सभ खां वधि एतिराम हुनजो हूंदो को कॉम्प्रोमाइज़ थींदी ॿी का बि शइ उहा एतिराम मुंहिंजे लाइ नथी रखे जेका जीअं को फर्ज़ ई सुभाणे हिते ॻाल्हि करे त असां पाकिस्तान जे वजूद जी ॻाल्हि कंदासीं उनजे एतिराम जी ॻाल्हि कंदासीं त पाकिस्तान जे फ्रेमवर्क में जेके सूबा ऐं असुलो का माण्हू उन्हनि खे बि वजूद जी बका जो ईअं ई एतिराम मुक़दम आहे उनजो एतिराम न थींदो त ॿी काई शइ जो एतिराम न थी सघे थैंक यू बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे नसीर मेमन साहब वापसि मां ईंदासीं प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॿुधो पिया सर अवां जी मेहताब इनाम भट्टी साहब अवां जी छा राय आहे सर ही पीपल्स पार्टी जा MNA आहिनि जिन पारां पंहिंजे वरी सोशल मीडिया ते जारी कयल बयान में इहो अञा वरी वधीक वाज़े कयो वियो जंहिंसां सिंध वासियुनि जे ज़ख़्मनि ते अञा वधीक लूणु बुरकण जी कोशिशि कई वई त इन बिल जे मंज़ूर थियण सां ख़ासि तौर ते ओलह कराची ऐं कामाड़ीअ वारनि इलाइक़नि में रहंदड़ जेके मुख़्तलिफ़ सूबनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे घणो फ़ाइदो पवंदो अवां जी छा राय आहे अहिड़े बिल जे हवाले सां महिरबानी मेहताब मुंहिंजे ख़्याल में हाणे सिंध जे अवाम खे सोचणु घुरिजे त उहा जमायत या उहो फ़र्द या उहा का बि धुर जेका सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु कमु करे जॾहिं माण्हू उनखे मैंडेट ॾियनि था कानून साज़ी जो त उहो असेंबली जे अंदरि का अहिड़ी कानून साज़ी कनि जंहिंजे ज़रिए सिंध जे क़ौमी मुफ़ादनि जो सरज़मीन जो ऐं इन ई क़िस्म जे शयुनि जो तहफ़ुज़ थी सघे इनाम साहब वफ़ाक़ जे अंदरि जी इनाम साहब माफ़ कजो अव्हांखे इंटरप्ट कयो अवां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था कानूनी माहिर आहिनि कॉम्परस अॻवान क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह अयाज़ लतीफ़ फलीजो साहब असांखे जॉइन कयो आहे उन्हनि खां कुझु मामला सम्झी वठूं उन खां पोइ अवां अचूं था सर प्लीज़ थैंक यू सो मच अयाज़ लतीफ़ फलीजो साहब अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम माताब नूर साहब वेलकम चऊं पिया अव्हांखे शो में थिए छा पियो अयाज़ साहब अव्हांखे यादि हूंदो कुझु ॾींहं अॻु नवनि सूबनि जे क़याम जे हवाले सां हिकिड़ी कमेटी जोड़ी वई उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थी ऐं घणो गोड़ थियो उनखां पोइ कुदरती वसीला सिंध जा वफ़ाक़ हवाले कया विया सिंध असेंबलीअ जे मार्फत
हाणे वरी ही पीपल्स पार्टी जा MNA आहिनि जिन धारियनि खे चऊं या ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे PRC ऐं डोमिसाइल सिंध जो ॾियण जे लाइ कानून साज़ी जेका आहे उन में तरमीम करण जी सिफारिश कई आहे, बिल टेबल कयो आहे कादिर मंदोखेल सर, अव्हांजी नॉलेज में हूंदो। जी जी इन ते अव्हांजो छा कमेंट आहे सर, थिए छा पियो? महताब साहब, आऊं केतिरियूं ॻाल्हियूं वक़्त खां अॻे कंदो आहियां, पोइ दोस्त सम्झंदा आहिनि त अयाज़ साहब एग्ज़ेजरेट थो करे या इहो मुमकिन कोन्हे। जॾहिं मूं चयो फर्स्ट टाइम फार्मुलेशन ॾिनी त 72.5% गैस ऐं 58.5% पेट्रोल सिंध जो ऐं सिंध जो बंदरगाह टैक्स ऐं कोयलो, उनजे बावजूदि सिंध सां हिकिड़ो इंतहाई ज़्यादती वारो रवैयो आहे। पोइ उन्हनि सभिनी इहा फार्मुलेशन यूज़ कई, इवन वज़ीर आला बि यूज़ कई। ऐं वरी जॾहिं चयोसीं त बाबा सिंध में वॾा इतिहाद हुअणु खपनि, सिंध जा समूरा प्रोग्रेसिव माण्हू, सिंध जा समूरा आबादकार ज़मींदार ऐं ऑपोज़िशन जा माण्हू गॾिजी इलेक्शन लड़नि, तॾहिं अयाज़ लतीफ़ अली जे ते अटैक थींदो। अयाज़ लतीफ़ अली जो GTA में वेठो आहे, जनरल सेक्रेटरी आहे, GTA में छो हुअणु खपे, क़ौम परस्त अलॻि हुअणु खपनि, प्रोग्रेसिव माण्हू। तीअं साॻी रीति मूं कुझु वक़्तु अॻु में चयो हो त जॾहिं सिंध जा केतिरा माण्हू चवंदा आहिनि त पीपल्स पार्टी न त पोइ छा, पीपल्स पार्टी वरी जीअं बि आहे पंहिंजी आहे, पंहिंजो मारे छांव में विहारींदो आहे, तंहिं करे पीपल्स पार्टी ॿियो सभु कुझु कंदी, करप्शन वग़ैरह इल्ज़ाम जेतिरा बि हुजनि, पर पीपल्स पार्टी वफ़ाक़ वटां सिंध जा हक़ वठे थी ऐं सिंध जे पॉलिटिकल ऐं सिंध जे नेशनल राइट्स लाइ पीपल्स पार्टी हिकिड़ो वॾो तहफ़ुज़ जी दीवार आहे। तॾहिं आउं चवंदो हुअसि ऐं हाणे बि चवां थो त पीपल्स पार्टी हिकिड़ी कारोबारी टीम आहे, बिज़नेस एंटरप्रेन्योरशिप आहे, बिज़नेस एंटरप्राइज़ आहे। उन्हनि जा बिज़नेस इंट्रस्ट आहिनि, उन्हनि जो को बि नेशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पीपल्स इंट्रस्ट कोन्हे। तंहिंजे करे पीपल्स पार्टी ही जेके टे कम कया आहिनि महताब साहब हिकिड़े ई थ्रो में, पहिरीं त अॻु में अॼु 5-10 साल अॻु में जॾहिं ॿिटो निज़ाम आंदो तॾहिं इहा ई पीपल्स पार्टी हुई न, जंहिं चयो त कराची जो निज़ाम अलॻि हुजे ऐं बाक़ी सिंध जे ॿियनि ज़िलनि जो निज़ाम अलॻि हुजे। कराची जेका तख़्तगाह आहे उनजो इंतज़ाम बिल्कुलु अलॻि करे छॾियूं। पोइ सिंध जे माण्हुनि एहतजाज कयो, असां सभिनी तव्हां सभिनी गॾिजी कयो, नतीजे में रोल बैक थियो। पोइ पीपल्स पार्टी ही 5-10 साल सिंध जो हर वरी पढ़ियो लिखियो माण्हू जेको पीपल्स पार्टी खे वेझो आहे उहो चवंदो आहे अरिड़हीं तरमीम शानदार कमु करे छॾियो, पीपल्स पार्टी लाजवाब कमु करे छॾियो। पीपल्स पार्टी क्लेम कंदी त अरिड़हीं तरमीम ज़रिए असां सिंध जे तहफ़ुज़ लाइ असां मैदान में लही पियासीं। हाणे पीपल्स पार्टी ताज़ो जेका रेज़ोल्यूशन आंदो 18वीं तरमीम जे हवाले सां पंहिंजा इख्तियार पाण बिना चवण जे, ईअं कोन्हे त पीपल्स पार्टी खां दबाव में वफ़ाक़ी हुकूमत असां खसीन पिया हिन खां पीपल्स पार्टी खां, या सिंध में अपोज़िशन वटि तमामु वॾो नंबर थी वियो आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट थी वञे, न बिना के थ्रेट ऐं बिना के वार्निंग ऐं ख़तरे जे, बिना के डिमांड जे सर वफ़ाक़ी हुकूमत पारां का डिमांड बि न कई वई। हाँ, डिमांड बि न कई, पीपल्स पार्टी लिखी पढ़ी पंहिंजी रज़ा हो चवंदा न, ऐं अॻे अख़बारूं सिधी निकिरंदियूं पोइ हुन में हिकिड़ो ध्यानु तलब ईंदो, ऐं टिनि कपिड़नि में घरां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां निकिती आहे, मूंखे न कंहिं भड़कायो आहे न कंहिं भॼायो आहे। सो पीपल्स पार्टी पाण बयानु ॾिनो सिंध असेंबली में त असीं टिनि कपिड़नि में सिंध जा MP निकिता आहियूं, असांखे न कंहिं भॼायो आहे न भड़कायो आहे, असीं सिंध जा इख्तियार लिखी था ॾियूं वफ़ाक़ खे। उन खां पोइ वरी चयूं त बाबा मर्कज़ में हिकिड़ी कमेटी ठही वई आहे, कुझु ॾींहं अॻु में मर्कज़ में कमेटी ठही वई आहे, इहो ज़िक्र गोल करे वियो आहे त कमेटी पीपल्स पार्टी ठाराई आहे, स्पीकर पीपल्स पार्टी जो आहे उन्हनि कमेटी ठाराई आहे त ॿिया सूबनि जे लाइ और वीचार कजे। हाणे इहा ॿिए कंहिंखे लाचार हुजे, वफ़ाक़ी हुकूमत खे MQM जी हुजे या कंहिं सराइकी पार्टी जी हुजे, त पोइ ॻाल्हि ॿी वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जी, उन में वरी असेंबली जो स्पीकर पीपल्स पार्टी जो, उन्हनि वरी ठाराई कमेटी त सिंध विराइण ऐं सिंध टोड़ण लाइ हिकिड़ी कमेटी ठाही अथनि। हाणे जेको टियों कमु कयो आहे कादिर मंदोखेल, कादिर मंदोखेल जे कराची में हुजे PTI जो MNA या नवाज़ लीग जो MNA या MQM जो, त पाण सभु वण घोड़ो ॿधण न ॾियो आहे। सिंध जो समूरा जेके पीपल्स पार्टी जा तर्जुमान आहिनि अनडिक्लेयर्ड, उहे चवंदा ॾिसो ॾिठो असांखे ख़बर हुई त इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ MQM में फलाणा हीअं कंदा, जेकॾहिं हुजे कोई तव्हां को GDA चवंदा GDA असांखे ख़बर हुई, असांखे ख़बर हुई, मज़हबी तनज़ीमूं हीअं कंदियूं। पीपल्स पार्टी जो MNA तव्हांजे साल में, महताब तव्हां साफ़ इहो सीनियर, तव्हांजे साल में पीपल्स पार्टी जो को बि MNA गॾियल पॉलिसी खां सवाइ को रेज़ोल्यूशन टेबल कंदो आहे? पॉलिसी आहे, इदारो आहे, पीपल्स पार्टी जे सेक्रेटरिएट में रेज़ोल्यूशन ड्राफ्ट थींदा आहिनि, पोइ गॾियल सलाह मसइलत सां उहो पेश थींदो आहे। कादिर मंदोखेल राति जो निंड मां उथी कोन रेज़ोल्यूशन पेश कयो आहे, तंहिंजे करे ही पीपल्स पार्टी पेश, कादिर मंदोखेल मिड़ेई नालो आहे, ही पीपल्स पार्टी पेश कयो आहे। पीपल्स पार्टी सफ़बंदी पई करे, हिकिड़े पासे उहे MQM जा इताद पिया कराइनि न, त पीपल्स पार्टी वरी सफ़बंदी पई करे त असीं अफ़गाननि खे, बर्मिन खे, बिहारिन खे खणूं ऐं उनजे एवज़े में सिंध ॾेई उन्हनि खां असीं वोट वठूं। अॻे पीपल्स पार्टी ताज़िन बाय इलेक्शन्स में तव्हां ॾिठो त चयो बर्मिन खे, अफ़गाननि खे शनाख़्ती कार्ड ॾियो। तंहिं करे क्या माड़ी आहे जेको साउथ या नॉर्थ या सेंटर कराची, उते जिते जिते इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, पहिरीं उन्हनि खे नादरा खां चई हिननि शनाख़्ती कार्ड ठाराए ॾिना,
हाणे कादिर मंदोखेल चए थो त 1951 जे सिटीज़नशिप एक्ट में तरमीम कयो ऐं डोमिसाइल जो मुद्दो 6 महीना कयो माना पहिरीं ही पूरो डोमिसाइल ठाराए माण्हू खे ॾेखारींदा। अॻे ॾिसो सेनेटर बि सिंध मां केरु थियो, रहमान मलिक थियो न सेनेटर, तंहिंजे करे ही सिंध जे माण्हुनि खे फारूक नाइक थियो, तंहिंजे करे ही सिंध मां पहिरीं माण्हुनि खे अची शनाख्ती कार्ड ठाराए पोइ हुनजो डोमिसाइल 6 महीननि में करे ही सिंध लिखी ॾेई आहिनि। हिन बदे जे संग में एवज़े में हिननि सिंध लिखी ॾिनी आहे। हाणे हिननि जो कॉन्ट्रैक्ट जो मुद्दो मुलाज़िमत जो मुद्दो पूरो थींदो आहे न, सो मुद्दो पूरो पियो थिए 23 में नए मुलाज़िमत जे मुद्दे में तोसीअ लाइ 5 साल ॿिया वठण लाइ हिननि एवज़े में सिंध वधीक सस्ते अघ ते, अॻे जज़ीरा लिखी ॾिना, ॻोठ लिखी ॾिनो, कराची जा ॻोठ ॾारायूं, हाणे वधीक एवज़े में लिखी पिया ॾियनि त जेका मख़लूक सॼे पाकिस्तान मां अचे, बल्कि पाकिस्तान छा अफ़गानिस्तान ऐं ईरान ऐं इंडिया मां अचे, उन्हनि खे नादरा जे ज़रिए डोमिसाइल ठाराए 6 महीननि में डोमिसाइल ॾेई नौकरियुनि में सभु उन्हनि खे खणी पब्लिक सर्विस कमीशन जे मेंबरनि में तव्हां ॾिसो त कहिड़ा माण्हू पिया आणीनि। तंहिंजे करे हीअ वॾी यलवार आहे सिंध जे माण्हुनि खे दीवार सां लॻाइण लाइ, पंहिंजे वतन में सिंधियुनि खे पनाहगीर बनाइण जी असाइनमेंट पीपुल्स पार्टी खे मिलियल आहे, हुन ते अमल पई करे। अया साहब, अवां ज़िक्र कयो बिटे मकानी निज़ाम जो, जंहिं ते सख़्त एहतजाज खां पोइ पीपुल्स पार्टी खे उहो सॼो फ़ैसिलो ऐं सॼो सिस्टम रोल बैक करणो पियो। ॻाल्हि कयूं जेकॾहिं सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण जे हवाले सां त उन वक़्त में शदीद एहतजाज खां पोइ सिंध हुकूमत पारां, उहा साॻी पीपुल्स पार्टी जी हुकूमत, इहो फ़ैसिलो बि वापसि वरितो जॾहिं मलिक रियाज़ हवाले करण जी ॻाल्हि थी, इंटरनेशनल सिटी पियो ठहे भुंडार ॿेट ते, अव्हांखे यादि हूंदो पोएं दौर में। हाणे जॾहिं ही बिल जेको आहे टेबल थियण खां पोइ जेका ॻाल्हि अव्हां कयो पिया, इन जी कानूनी हैसियत थोरी सम्झाईंदो? अव्हां सीनियर कानूनदान बि आहियो। 18वीं तरमीम सूबाई ख़ुदमुख़्तियारी खां पोइ कीअं मुमकिन आहे त क़ौमी असेंबली में को बिल पेश थिए ऐं अहिड़े क़िस्म जी तरमीम थिए जंहिंजो तालुक़ु सिधो सं सूबे जी ख़ुदमुख़्तियारी सां हुजे? सर, हा, बेहतर इंतहाई अहम सवाल कयो आहे। आइन में तरमीम हिकिड़ी हूंदी आहे नॉर्मल तरमीम, 2/3 मेजॉरिटी थी सां, हिकिड़ो आहे आइन जे बुनियादी रूह सां टकराओ। तंहिंजे करे मिसाल तौर को माण्हू 2-3 अक्सरियत खणी तरमीम करे छॾीनि त पाकिस्तान जो मुल्क हाणे असीं पटे ते ॾेई छॾींदासीं ईरान खे या अफ़गानिस्तान खे, त इहा आइन जे बुनियादी रूह जे ख़िलाफ़ आहे त असीं कॉलोनी बणिजी ईंदासीं ईरान जी। भले 2/3 न, सॼी क़ौमी असेंबली गॾिजी वेई इत्फाक़ राय सां फ़ैसिलो करे त हाणे असीं ईरान में मर्ज थी ईरान जी मातहत कॉलोनी थींदासीं या अफ़गानिस्तान जी या इंडिया जी, त उहा आइन जे बुनियादी रूह सां ख़िलाफ़ आहे। तंहिंजे करे एबी इनिशियो वॉइड आहे ऐं अल्ट्रा वायरस आहे। तंहिंजे करे ही 1940 जे करारदाद तहत पाकिस्तान में पाण सभु शामिल थिया आहियूं। उन 1940 जी करारदाद तहत सोवरेन ऐं इंडिपेंडेंट स्टेट्स जी ॻाल्हि हुई। उन करे ही जेका ॻाल्हि करे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे वतन में रुगो सिंधी न, असीं चऊं था असांजा पंजाबी भाउर पंहिंजे वतन में अक़लियत न थियनि, असांजा पश्तून ऐं असांजा बलोच भाउर बि न थियनि। तंहिंजे करे सिंधियुनि, पंजाबियुनि, बलोचनि या पश्तूननि खे पंहिंजे 1000 साला तारीख़ी वतन में अक़लियत में तब्दील करणु, इलीगल इमिग्रेंट्स आणणु, ॿियनि सूबनि जा माण्हू आणे उन्हनि खे ॿियनि सूबनि जा आर्टिकल ॾिसो न जेको आहे पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 15 फ्रीडम ऑफ मूवमेंट, इहो बि ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु आंदो न, आर्टिकल 23 ऐं 24 ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु खणी आयो त जेको जिते वञी मिल्कियत वठे। हाणे पीपुल्स पार्टी हिकिड़ो क़दम अॻिते वधी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु चाहे थी, इहो अल्ट्रा वायरस आहे, एबी इनिशियो वाइड आहे। तंहिंजे करे रब्त ऐं बातिल आहे। क़ौमी असेंबली जी अक्सरियत त ठहियो, क़ौमी असेंबली सॼी जो सॼी कंसेंसस सां चवे त सिंधियुनि खे पंहिंजे वतन में रहण जो हक़ कोन्हे त असीं मञींदासीं या। तंहिंजे करे जॾहिं अॻूणे चीफ जस्टिस साहिबु साकिब निसार साहिबु राति विच में चयो, ॾींहं जे विच में पंहिंजे कोर्ट में, त जेको डैम जे मामले ते ॻाल्हाईंदो हुन ते आर्टिकल 6 लॻाईंदासीं, त उन ॾींहुं मूं उर्दू चैनल ते अची ॻाल्हाईंदे चयो त भले आर्टिकल 6 लॻायो, पाणी असांजो ज़िंदगी ऐं मौत जो इशू आहे। तंहिंजे करे ही पाण सभिनी जो ज़िंदगी ऐं मौत जो इशू आहे। सिंध में सिटीज़नशिप एक्ट ज़रिए सिंधियुनि ते यलगार करण जो। तंहिंजे करे पाकिस्तान जी क़ौमी असेंबली खे बि इख्तियार कोन्हे, सेनेट खे बि कोन्हे, पार्लियामेंट खे बि कोन्हे, कंहिंजे पीउ जी ताक़त न आहे त उहो सिंधियुनि खे पंहिंजे वक़्तनि में अक़लियत में तब्दील करे। पाण सभु हथ कंदासीं त पाण वील डिफीट देम। लास्ट थिंग अयाज़ लतीफ़ अली जो साहब, थैंक यू सो मच तव्हांजे टाइम जे लाइ। PRC जंहिंमें वाज़े आहे मतिलबु परमानेंट रेज़िडेंट सर्टिफिकेट, हाणे PRC जेका आहे हक़ीक़ी धरतीअ धड़नि जे लाइ, उन में तब्दीली कीअं थी करे सघिजे? ॿियनि सूबनि जा रहवासी उहा PRC कीअं हासिल करे सघंदा? सर, अहम ॻाल्हि कई आहे महताब तव्हां, जी लफ़्ज़ कहिड़ो आहे? परमानेंट। जी, ऐं पाण छा लिखाईंदा आहियो? जे तव्हां लाड़काणे जा ऐं शिकारपुर जा आहियो त लिखंदा आहियो त असुल ॻोठ फलाणो गड़ी ख़ुदा बख़्श जे भरिसां या ॿीपले या छाछरे जे भरिसां ऐं हाल वेठल टंडो बागो या जुमशाही या छाछरो। तंहिंजे करे मुस्तक़िल पतो ऐं आरज़ी पतो। त मुस्तक़िल पतो माना मुस्तक़िल छा? मुस्तक़िल 6 महीना हूंदो आहे छा? साल हूंदो आहे छा? ऐं त पाण तव्हां जे ज़रिए मुतालबो थो कयां पीपुल्स पार्टी जे असेंबली मेंबरनि खां ऐं सॼे पाकिस्तान जे क़ौमी असेंबली मेंबरनि खां त डोमिसाइल जी मुदत 10 साल कई वञे।
10 साल खां को माण्हू या 20 साल खां या 50 साल खां हुजे। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे ख़बर आहे त ईरान ऐं अफ़गानिस्तान ऐं इंडिया में डोमिसाइल PRCयूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं उन्हनि जो पीउ बि उन मुल्क जो पैदाइश रखंदड़ हुजे। तव्हांखे ख़बर आहे अमेरिकन सेनेट में इलेक्शन में हिसो वठण लाइ उन रियासत में 7 साल रहणु ज़रूरी आहे। बिल्कुलु। क़ौमी असेंबली में इलेक्शन हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स लाइ 4 साल उन 5 साल उन इलाइक़े में रहणु ज़रूरी आहे। तंहिंजे करे हिते हाणे वक़्त जी ज़रूरत आहे त पाकिस्तान में जेको बि माण्हू जंहिं सूबे में रहे थो उन जे पीउ ऐं माउ जी शहरियत उन सूबे जी हुजे तॾहिं हुनखे इख़्तियार मिलणु खपे उन सूबे में रहणु ऐं उते खां डोमिसाइल ऐं PRCयूं हथु करण जो। ठीकु आहे, थैंक यू सो मच याज़ लतीफ़ अली जो साहब। टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे याज़ लतीफ़ अली जो साहब जी सूबाई ख़ुदमुख़्तियारी जेका आहे उन सां हथ चुरांद करण जी बि कोशिशि थिए पई, छा कमेंट आहे सर अव्हांजो? महताब मूं सवेरे जीअं चयो पिए त जेकॾहिं कंहिं मुल्क कंहिं धरती ऐं कंहिं सूबे जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं को कमु थिए त उनखे छा चइजे, उनखे उनजो दुश्मन करार ॾिजे, उनजे ख़िलाफ़ु जेको आहे उन जे माण्हुनि खे सोचणु घुरिजे। ऐं आउं सिंध जे माण्हुनि खे इहो चवंदुसि त हू इन्हनि शयुनि ते नज़र रखनि ऐं ॾिसनि। हीउ पहिरियों दफ़ो कोन्हे, ऐं सम्झां थो त जमहूरियत जे पाड़ पटण जे वक़्त में ई भुट्टो साहब 71 में जॾहिं उन बंगाल खे बांग्लादेश कराइण वारे अमल में उन्हनि कुवतुनि सां गॾु रहियो जिन सॼे मुल्क खे अॼु ॾींहं ताईं पे तबाह कयो आहे, सिर्फ़ु इक़्तिदार जे ख़ातिर हुन ईअं कयो। ऐं हींअर जेका पीपल्स पार्टी आहे उन पीपल्स पार्टी जो हाणे मुख़फ़िफ़ जेको आहे उहो आहे पंहिंजा पेट पालियो पार्टी। त उहा जेका पंहिंजा पेट पालियो पार्टी आहे उनखे सिर्फ़ु इक़्तिदार खपे। ऐं असां हिते जेके सदाईं डिमांड कंदा रहिया आहियूं त पीपल्स पार्टी सिंध असेंबली जे अंदरि नई कानून साज़ी करे जंहिंमें धारी आबादकारी खे रोके सघिजे, ॿाहिरिनि माण्हुनि जी हिते मिल्कियत ख़रीद करण जे अमल खे रोके सघिजे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा मामला आया आहिनि त हिते प्रोग्रामनि में असां इहा डिमांड कंदा रहिया आहियूं त सिंध असेंबली जे अंदरि पीपल्स पार्टी खे इहो अख़्तियार आहे त उहो को बि इन क़िस्म जो कानून पेश करे बिल पास कराए सघे थी। पर हू इहो त नथा कनि, अञा उन्हनि जे तरफ़ां उल्टो इहो कमु पियो थिए त क़ौमी असेंबली मां अहिड़ा बिल पास कराए वञनि जंहिंमें 9 सूबनि जो क़याम थी सघे, जंहिंमें हर माण्हू खे जेको सिंध में अची 6 महीना रहे उनखे परमनेंट रहाइश मिली वञे, उनखे डोमिसाइल जो हक़ मिली वञे ऐं उहो हिते न रुगो नौकरी ऐं कारोबार करे सघे पर हू हर क़िस्म जे सियासी अमल में बि हिते जो शहरी काउंट थिए। इहो ई नतीजो आहे महताब त जॾहिं तव्हां ॿाहिरिनि माण्हुनि खे सीटूं ॾेई सेनेटर MNA ऐं MPA कराए ऐवान जे अंदरि खणी था अचो त उन्हनि जा मुफ़ाद यकीनी तौर ते पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि सां ॻंढियल आहिनि। कादिर मंदोखेल पीपल्स पार्टी जे हुअण जे बावजूदि हू पश्तून माण्हुनि खे जेके उते कराची क्यामाड़ी एरिया में रहनि था उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण जे लाइ अहिड़ो बिल आणण जी हुन कोशिशि कई आहे जंहिंमें पीपल्स पार्टी उन सां शरीक अमल आहे। आउं सम्झां थो महताब इन में सिंध जे माण्हुनि खे हाणे सोचणु घुरिजे त आया हू अञा बि पीपल्स पार्टी ते एतमाद करे ऐं उन्हनि खे ई ईंदड़ वक़्त में बि चूंडे ऐवान जे अंदरि मोकिलींदा जिते कानून साज़ी थींदी आहे, या उहे इन्हनि खे ऐवान मां ॿाहिरि कढी कंहिं अहिड़नि माण्हुनि खे आणींदा जेके सिंध जे तहफ़ुज़ जे लाइ कुझु करे सघनि, सिंध जे क़ौमी मुफ़ादनि जे बका जे लाइ कुझु करे सघनि। असां त घणो ॾिठो आहे त जेके बि बार बार इहो ई पिया चवंदा आहिनि त ॿियो को अल्टरनेट कोन्हे तंहिंजे करे ईअं थिए पियो, पर अहिड़ो सोन ई घोरियो जेको कन टोड़े, जेकॾहिं अल्टरनेट न आहे त उनखां बहितर आहे त भले को कहिड़े बि क़िस्म जो को माण्हू अची वञे, घटि में घटि इन्हनि मां जान छुटी वञे त बहितर आहे। न त ॿी सूरत में असां वटि वधीक जेको आहे सो नुक़सानु थींदो। सिंध जंहिं तरह सां हाणे भोॻे पई, मूंखे त ईअं थो लॻे त ईंदड़ जेकॾहिं 10 साल ॿिया पीपल्स पार्टी इक़्तिदार में रही त सिंध जा वसीला बि तीनवाल थी वेंदा, सिंध जी सरज़मीन बि धारियुनि जे हवाले थी वेंदी ऐं सिंध जो अख़्तियार इक़्तिदार बि धारियुनि जे हवाले थी वेंदो। ऐं उन में ई जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी गठजोड़ थी त इहे सभु शयूं हाणे सिंधियुनि जे पेरनि हेठां खिसकी वेंदियूं। तंहिंजे करे सिर्फ़ु डिमांड करण जे बजाए हींअर असांखे इन्हनि शयुनि ते सोचणु घुरिजे त केरु सिंध दोस्त आहे ऐं केरु सिंध दुश्मन आहे। ही वफ़ाक़ जे अंदरि असां 40 जी करारदाद ते जीअं अयाज़ लतीफ़ चयो त असांखे ख़ुदि जेका आहे गारंटी उन वक़्त में उहा हुई। हाणे जॾहिं उहा गारंटी ख़तमु थी वई आहे त छा पोइ वफ़ाक़ ख़ुदि इहो जवाबु ॾिए त हाणे वधीक ई जेके क़ौमूं आहिनि बलोच सिंधी उहे हिन मुल्क में
पंहिंजे क़ौमी तहफ़ुज़ पंहिंजे क़ौमी तशख़ुस जे बका जे हूंदे रही सघनि था या हुननि खे को ॿियो रस्तो अख़्तियार करणु घुरिजे। त आउं सम्झां थो वफ़ाक़ इन्हनि शयुनि ते इन्हनि इकायुनि ते मुश्तमिल आहे। जेकॾहिं ख़ुदि वफ़ाक़ जेको आहे सो इन्हनि शयुनि जो तहफ़ुज़ नथो करे सघे त पोइ अॻिते हली करे ख़ुदि इहो हिकिड़ो तमामु वॾो सुवाल पैदा थी वेंदो त जी। हिन मुल्क जो बका ऐं इस्तेहकाम छा में आहे। जी मेहताब, ॻाल्हि ॿोल हले पई त सिंध जे मुफ़ादनि सां टकराव में ईंदड़ जेके बि बिल्स आहिनि या कानून साज़ी आहे उहा पीपल्स पार्टी जा पंहिंजा माण्हू ई कीअं पिया कनि। अवाम खे इहो सोचणु खपंदो, सिंध ऐं सिंध वासियुनि खे इहो सोचणो पवंदो त पीपल्स पार्टी ते केसि ताईं एतमाद करे सघिजे थो। पैनलिस्ट जी राय जेका आहे उहा इहा आहे ऐं सिंध जे साझावंदनि पारां ख़ासि तौर ते घणो घरनि पारां इन मामले ते सख़्तु एहतजाज जेको आहे उहो बि शुरू कयो वियो आहे। इदरीस लिगारी साहब बि असां सां गॾु आहिनि, ॿुधनि पिया। इदरीस साहब ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे नसीर मेमन साहब जी, अयाज़ लतीफ़ अली जो ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी। अवां जी छा राय आहे पीपल्स पार्टी जे MNA पारां जेको बिल टेबल कयो वियो आहे सर? महिरबानी मेहताब साहब, मुझे आवाज़ अचे पियो तव्हां ॾे? जी अचे पियो आवाज़ सर। जी जी महिरबानी मेहताब साहब। मेहताब साहब आऊं ॻाल्हि हीअं शुरू कयां त असां नंढा हूंदा हुआसीं ऐं अख़बारूं पढ़णु शुरू कयोसीं, कुझु सियासी लीडरनि सां मिलणु शुरू कयोसीं। उहे गुफ़्तगू में चवंदा हुआ, असांखे ॿुधाईंदा हुआ त सिंध में ख़ासि तौर ते सिंध में जंहिंखे बि हुकूमत ॾियनि था त उन खां सिंध दुश्मनी जा सिंधी अवाम जा जेके आहिनि दुश्मनी वारा फ़ैसिला वठंदा आहिनि ऐं उहे थींदा आहिनि। पर पुछंदासीं ईअं कीअं हूंदो यार, जेके इक़्तिदार वठनि था उहे अवाम जा नुमाइंदा आहिनि, ॿिया आहिनि, उहे सिंध सां दुश्मनी कीअं कंदा। पर पोइ अॻिते हली जॾहिं असां सियासी तारीख़ पढ़ी ऐं हाणे इदरीस साहब ॿुधो पिया सर? इदरीस साहब जी लाइन डिस्टर्ब थी वई। इदरीस साहब अचे पियो आवाज़ तव्हां ॾे? असांजो जॾहिं पहिरियों मामिलो थियो हुयो, बिहारी जेके आहिनि उहे पाकिस्तान में भुटे साहब माना हुआ ऐं 1,68,000 बिहारी जेके आहिनि उहा बेनज़ीर साहिबा बि दावा सां चवंदी हुई त मुंहिंजे बाबा साईं जेके आहिनि 1,68,000 बंगाली आंदा हुआ जिन खे बंदोबस्तु कयो वियो रहण जो पंजाब में, पर उहे फिरी पोइ जेके सभु जेके सिंध में अची रहिया अची। वरी 88 में जी बेनज़ीर साहिबा पाण हुकूमत में आई ऐं हुकूमत में अचण शर्त जेको पहिरियों ऐलान कयईं उहो चई त राब्ता इस्लामी सां असां गॾिजी मशवरो करे बिहारियुनि जेके तौर ते असां उन्हनि खे असां वरी पाकिस्तान में आणंदासीं। पोइ बेनज़ीर साहिबा खे एतिरो टाइम कोन थी सघियो, 20 महीननि में हुकूमत उहा ख़तमु थी वई। पर जीअं ई उहा हुकूमत ख़तमु थी त बेनज़ीर साहिबा चयो त बिहारियुनि जे इशू ते त इन्हनि बिहारियुनि जे करे पाकिस्तान टुटो हो, पाकिस्तान ॿ अधु थियो हो ऐं इन्हनि बिहारियुनि मासूम बंगालियुनि जो क़त्लेआम कयो हुयो। उहे बिहारी वरी जेकॾहिं पाकिस्तान में आया त उहो पाकिस्तान खे बि टोड़े वरी ॿ अधु कंदा जेको बचियलु पाकिस्तान आहे। वरी ख़ुशकिस्मती सां बेनज़ीर साहिबा खे जब 93 में हुकूमत मिली, अक्टूबर में नवंबर में जनवरी में बेनज़ीर साहिबा 94 में शायदि मूंखे डेट विसरे थी त बेनज़ीर साहिबा चयो त वरी बि असां उहे बंगाली बिहारी जेके आहिनि उहे पाकिस्तान आणंदासीं। त इहा असांजी आहे पॉपुलर पॉलिटिक्स कंदी भुट्टो साहिबु बेनज़ीर साहिबा। हाणे अंदाज़ा कयो त ॼाम सादिक सिंध सां केतिरी तबाही कई हूंदी, अंदाज़ो कयो त लियाकत अली ख़ान केतिरी, लियाकत जतोई जेका आहे उन सिंध सां कहिड़ियूं गदारियूं कयूं हूंदियूं, अरबाब रहीम केतिरी तबाही कई हूंदी, तव्हां अंदाज़ो कयो त जेको मुमताज़ भुट्टे उहा केतिरी कई हूंदी, या अंदाज़ो कयो त हिननि दौर में केतिरी कंदी। त हीअ असांजे पापुलर उन खां पोइ ज़िया केतिरो कयो हूंदो, उन खां पोइ हिते हलिया वञो यहया ख़ान जेको आहे, अयूब ख़ान आहे, जनरल ग़ुलाम मोहम्मद आहे, इस्कंदर मिर्ज़ा आहे, लियाकत अली ख़ान आहे, हीअ मुशरफ आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हीअ पूरो साबित कयो आहे त हीअ पंहिंजे तबके खां हटी करे बाक़ी इन्हनि जे साम्हूं सिंध अवाम हुजे या ॿियो को हुजे उन्हनि जे लाइ हीअ गद्दारी कंदे विरले देर पवंदा। हीअ मंदो खेल साहिब खे ओचितो ख़्यालु पइजी वियो त मुंहिंजो जेको तक जा जेके माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे हीअं करे ॾियां। मुंहिंजे ख़्याल में इहा इन्हनि जी बिल्कुलु ही पीपल्स पार्टी जी इहा पूरी पॉलिटिक्स आहे, इहा असांजी हुकूमत जी पार्टी आहे। तंहिंजे करे हीअ जेके बि अवाम दुश्मन फ़ैसिला कनि पर इहो यादि रखे छॾनि त अवाम कंहिं बि सूरत में न इन्हनि जा अॻियां फ़ैसिला क़बूल कया न ही क़बूल कंदा। हीअ आरज़ी तौरु भले पंहिंजे इक़्तिदार जे लाइ कहिड़ी बि अवाम दुश्मनी ऐं सिंध दुश्मनी कंदा रहनि पर उहा इन्हनि खे कॾहिं उहा फॿे न सघंदा। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब। नसीर मेमन साहब कमिंग बैक टू यू सर, हीउ जेको टॉपिक आहे इन ते त ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध जो केस आहे ऐं अहम मामिलो आहे, इन ते का डेवलपमेंट थींदी त वरी इन ते अव्हांजी राय ज़रूरु शामिलु कंदासीं। क़ौमी सलामती कमेटीअ जो 3 ॾींहंनि खां पोइ सर अॼु वरी हिकिड़ो ग़ैर मामूली इजलास हलंदड़ आहे ऐं इन इजलास में DG IB ऐं DG FIA खे ख़ुसूसी तौरु दावत ॾेई करे घुरायो वियो आहे। कीअं पिया ॾिसो अव्हां इन इजलास खे, ख़ासि तौर ते मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल आहे, मुआशी चैलेंजिस अलॻि आहिनि, लॉ एंड ऑर्डर जा चैलेंजिस, सिक्योरिटी जा मामला अलॻि आहिनि? ही तमामु हिकिड़ो इम्पोर्टेंट इजलास आहे
ऐं शायदि हुन जो हाणे कुझु अॼोके इजलास जो को पदनामो या के न्यूज़ बि आई हुजे, मुंहिंजे ॼाण में न आहे, हेॾी देरि अॻु ताईं न आई हुई। पर जेका ॿिनि कुझु ॾींहं अॻु जो इजलास हुन वक़्तु बि असां हिन ते ॻाल्हायो हो ऐं ॿ अहम नुक़्ता जेके पता कया विया जिन ते ॻाल्हि में थी आहे उहा मईशत आहे। मूंखे ख़बर नाहे मईशत ते छा करे मामिलो जेको डायरेक्ट थींदो आहे मईशत इनडायरेक्ट उहा आहे जेका अफ़गानिस्तान जी वो जेका तहरीक तालिबान जा गुज़िरियल 10 में खां वधीक वाक़िआ अहिड़ा थी चुका आहिनि जंहिंमें हिते आहिनि सिक्योरिटी अमलदार टारगेट कया आहिनि, सिविलियन डाइवर्सिटी टारगेट कया आहिनि ऐं केतिरियूं जानियूं वियूं आहिनि ऐं अॼुकल्ह हुन ते डिप्लोमेटिक दौराना सख़्तु बयान हो त असांखे 10 लख उन ते जो अफ़गानिस्तान रदम ॾेखारियो ऐं अफ़गानिस्तान ऐं इन सॼे तालिबान जे मामले जो पूरो तस्लींदर आहे मतिलबु असां हिन सॼे तस्लीम में वञी नथा सघूं। पर हाणे उहे एक्सट्रीमिस्ट फोर्सिस जेके पहिरीं करणी पवंदियूं हुयूं उनमें हाणे असांजे मां वरी चवां थो असां वॾी पॉलिसी साज़ी जंहिंमें की हाणे आई कंदासीं हिकिड़े पासे हिते ऑपरेशन हलंदो हुयो उन्हनि फोर्सिस खे असां इलीगल ऐं एक्सट्रीमिस्ट ऐं टेररिस्ट क्लियर कयो उन्हनि ते ऑपरेशन ऐं उन्हनि जी जेका मदद असां पंहिंजे लाइ लफ़्ज़ आम तौर ते असांखे उन सॼी टेम हिन मुल्क जे ऐं जेको सॼो वाक़िओ में त इन मां तव्हां सम्झी वञो त ऐं इहा ई सभु कुझु हुननि जो ख़्यालु आहे पहिरीं त असां हुनखे दिलाए करूं था पर अंग्रेज़ में चवंदा आहिनि त परसेप्शन इज़ मोर इम्पॉर्टेंट देन द फीलिंग। जेको तासुर आहे सो त इहो आहे हुननि वटि एविडेंस न पवंदी त हाणे हुनजी ख़ासि इहा आहे ऑर्गेनाइज़ थी आहे उहा एतिरा ऑर्गेनाइज़ थी आहे हुनखे एतिरी ऑर्गेनाइज़ेशन मिली वई ऐं शुरू में इहो क़िस्म जो त हाणे असांखे जेके असां ॿाहिरि कई आहे हाणे उहे असांजी ॿाहिरि कंदा हिते असांजे ख़िलाफ़ के कर रही इंडिया जी सपोर्ट सां थींदा इहो हुयो पॉपुलर मोशन पर तव्हां ॾिसो त हमला वधी विया छो त अफ़गानिस्तान जी हुकूमत विड़ियासीं पर इहे असांजा फर्ज़ आहे जेके तव्हां वटि बनाए वेठा आहिनि तव्हांजे करे असां उन्हनि खे ऐं पोइ हुन सां ॻाल्हियूं शुरू कयूं वयूं ॻाल्हियूं चया ख़बर हुई जंहिंमें तव्हां अॻिते या वक़्ते वधनि था या पुठिते अचण लाइ तयारु हुजो न मुतालबो छा हो मुतालबो हुयो त डीमर्ज करे ट्राइबल एरिया जेके तव्हां ज़म कया आहिनि एॾी हाईएस्ट रेट जो डिसीजन तव्हां हिकु खणी लाइ ॿुधाइण लाइ तयारु हुया न उहो पॉसिबल न त पोइ इहे मुज़ाकिरा छो कया ऐं हाणे नेक्टा ॻाल्हियूं हली उन दौरान इहे माण्हू ऑर्गेनाइज़ इहा पाकिस्तान जी दहशतगर्दी जे ख़िलाफ़ कमु कंदड़ पार्टी जो बयानु आहे असां तव्हांजो बयानु न आहे त एॾी सतह ते जॾहिं शयूं वञनि थियूं ऐं पोइ जॾहिं ख़राबु थिए थो मामिलो जॾहिं एमिनल नवाज़ी जॾहिं मार्च अफ़गानिस्तान में ड्रोन जेको आहे पाकिस्तान में उन खां पोइ वरी कुझु ॿिया अहम माण्हू पार्टी आहे उते पोस्ट जे लाइ किथे अटैक थियो बैकग्राउंड आहे त मां इहो थो सम्झां त हीउ जेको टिनी पासे विख हेॾां विख होॾां सां इहे अहम मामला कोन पिया अचनि पाकिस्तान खे हिकिड़ो भेरो उहो फ़ैसिलो करिणो पवंदो पोइ सदाईं ॿुधंदा आहियूं त असां हथमी फ़ैसिलो कयो आहे केल कई आहे पाकिस्तान जा दुश्मन आहिनि केल तोड़े छॾी आहे इहे सभु कीअं असां ॿुधंदा आहियूं पर असांजी जेका रिसर्जेंस आहे हुनजा 80% एक्टिव था थियनि
उन्हनि खे हेॾी वॾी सपोर्ट लॉजिस्टिक मिले थी, वो पीस कमेटी जे माण्हुनि खे ॾींहं ॾींहं जो मारनि था, असांखे फौजियुनि खे गोलियूं हणनि था अची, शहरुनि खे गोला था हणनि, तव्हांजे सरहदुनि ते अरबे रुपयनि सां लॻल जेका तव्हां कंडेदार तार हणी आहे, उहा सरेआम पटिन वेठी। एॾो त तव्हां सां माना इंडियन साइड ते बि तव्हांखे ज़रूरत नथी आहे, त पोइ ही पहिरियों डिसीजन न थींदो, त पोइ इहा शइ ईअं ई हलंदी, ईअं ई असांजा माण्हू मारजंदा रहंदा। अॼु वज़ीरिस्तान में, सुभाणे वांगुरु पिशावर ते पुल कंदा, 3 कलाकनि जे मोटरवे ते तव्हांजी दारू ख़िलाफ़ आहे, पोइ तव्हां हुनखे किथे किथे रोकींदा, हुननि जा हंधी अलाए किथे किथे वेठा आहिनि, सॼा हाईवेज़ हुननि जे लाइ साफ़ कान रखंदड़ माण्हुनि वटि, इहो बि ज़हन में रखो। जी तो हुकूमत खे हिकु भेरो फ़ैसिलो करणो पवंदो। मां आख़िरी ॻाल्हि गुज़ारिश करे करियां त दहशतगर्दी खे का बि शिकिल में क़बूल न कजे, कंहिं बि न इहो न थी सघंदो त हीउ असांजो ॻाल्हियल आहे, असांजे मार्फत थो वञे या असांजे मर्ज़ी सां थो वञे, त हीउ असांजो एसेट आहे, फलाणो दहशत ख़राबु आहे। गुड एंड बैड तालिबान वारो फार्मूलो बार बार नाकाम थियो आहे। तव्हां कराचीअ में उन्हनि ग्रुप्स खे रिऑर्गनाइज़ करण में हेल्प था कयो, जिन हज़ारे माण्हुनि जो सां रतो छाण कयूं, ज़ुल्म ऐं बरबरीतूं कयूं, ऐं वरी ॿिए पासे ॿियनि इलाइक़नि में ॿियनि ग्रुपनि खे इहे वार मिले। जेके हिकु भेरो क्लियर डिसीजन करे हिन रियासत खे फ़ैसिलो करणो पवंदो। असांखे पाकिस्तान खे बचाइणो आहे, पाकिस्तान खे पेरनि ते बीहारणो आहे, हुनखे हिकु इज़त लाइक़ु मुल्क बनाइणो आहे, त हिकु भेरो हुन जे बारे में चिटो फ़ैसिलो। ठीकु आहे नसीम अहमद साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर अव्हांजी राय छा आहे अॼोके इन इजलास ते? ख़ासि तौर ते इन जी अहमियत तमामु घणी आहे जो 3 ॾींहंनि खां पोइ हिकु ॿियो इजलास थी रहियो आहे, टाइम बि थोरो घटि आहे, इन करे ब्रीफ कजो प्लीज़ सर। मेहताब, आउं जल्दी में सिर्फ़ु इहो चवंदुसि त हिन वक़्तु पाकिस्तान जेकॾहिं सम्झे थो त उनखे को वधीक वॾो ख़तरो मुल्क जे मईशत ऐं उन जे इस्तेहकाम जे लाइ आहे त उहो ओलह जे बॉर्डर खां सम्झणु घुरिजे, ऐं उन ते जेकॾहिं ही कंहिं बि तरह सां कंहिं बि सोच जे बुनियाद ते का रिआयत कंदा त उहो तमामु वॾे ख़तरे खे जनमु ॾींदो। अॼु जे उन तालिबान जी स्टेटमेंट मां ई सम्झणु घुरिजे त हिकु अहिड़ो मुल्क जंहिंखे अञा ताईं दुनिया क़बूल करण लाइ तयारु न आहे, पर उहा पाकिस्तान जे वज़ीर दाख़िला जे बयान ते रेस्पॉन्ड करे थी ऐं उन ते तनक़ीद कंदे चए थी त इहो ग़लति इल्ज़ाम जेको आहे उन्हनि ते हयो थो वञे त TTP जा जेके आहिनि हाइड आउट्स को उन्हनि जे मुल्क में आहिनि। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त सुभाणे जेकॾहिं इहा ई अफ़गान गवर्नमेंट, बल्कि माज़ी में तव्हां वरी जेकॾहिं ॾिसंदो त इहा ई तालिबान गवर्नमेंट जॾहिं उन्हनि वटि का कार्रवाई थींदी हुई अशरफ गनी ऐं करज़ई जे दौर में, त हू उन ते बि खुले तौर ते पाकिस्तान सां शदीद पंहिंजो जेको आहे सो रंज जो इज़हार कंदा हुया, ऐं उन्हनि खे बाक़ाइदा जेको आहे सो कॉल करे एम्बेसीज़ में ॿुधायो वेंदो हो त पाकिस्तान खां असां ते अटैक्स थियनि पिया, उन जे लाइ पाकिस्तान जो छा आहे। त हीअ त हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें तव्हां उन्हनि खे, छाकाणि त इन क़िस्म जी जेकॾहिं धर ॾींदव त पोइ त उहो तव्हां ते वधीक हावी थींदा वेंदा। ताज़ो कल्ह हिकिड़ी वीडियो जेका आहे सोशल मीडिया ते शेयर थी आहे त तालिबान अॻे शुरू वारे ॾींहंनि में उन्हनि 16 किलोमीटरनि जी जेका आहे बार्ब्ड वायर जेका बॉर्डर ते लॻल आहे उहा उन्हनि हिकिड़ी ट्रक सां उखेड़े उछलाई हुई। कल्ह हिकिड़ी वरी नई वीडियो आई आहे जंहिंमें हिकिड़ी डाटसन ते जेको आहे सो तालिबान बीह करे सॼियूं वायर्स कटे उतां डाटसन क्रॉस करे पाकिस्तान जे सरहदुनि में दाख़िल थियनि था पिया। त यानी जॾहिं हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके सोशल मीडिया ते आम जाम पियूं थियनि ऐं उन खां पोइ जॾहिं हू ऐलान कनि त जंग बंदी जो मुआइदो ख़तमु ऐं पाकिस्तान जे अंदरि खुलेआम कार्रवायूं कयूं वेंदियूं ऐं उन जे बिल्कुलु कुझु कलाकनि जे बाद तव्हां वटि मुल्क में जेको आहे सो बम्बार्ड अटैक्स थियनि, त इन मां छा सम्झणु घुरिजे? त मुंहिंजे ख़्याल में मेहताब पाकिस्तान जी सरकार खे ॿियनि मामलनि सां गॾोगॾु इन खे तमामु वधीक संजीदगी सां वठणु घुरिजे, ऐं जेकॾहिं हू कंहिं बि तरह सां अञा ताईं इहो सम्झनि था त ही को उन्हनि जा स्ट्रेटेजिक असेट्स आहिनि त उहो उन्हनि जी भुल हूंदी। इहो कंहिं बि तरह सां उहे स्ट्रेटेजिक असेट्स जेके आहिनि, जेके किराए ते हूंदा आहिनि, उहे कंहिंजे बि किराए ते हली सघनि था। उन्हनि जी जेका आहे असां कॾहिं बि इहा न सम्झणु घुरिजे त सिर्फ़ु को हिननि जे मुफ़ादनि जे लाइ कमु ईंदा। ऐं जीअं नसीर ॿुधायो त पाकिस्तान सॼे जी जेका हाईवेज़ जी सूरत हाल आहे उहा बिल्कुलु वल्नरेबल आहे, इलाही नाज़ुक आहे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी का शइ थी त उन सां नुक़सानु थींदो। त आउं सम्झां थो हींअर मीटिंग में हुननि कहिड़ियूं बि शयूं डिस्कस हेठि आंदियूं हुजनि, पर मूंखे उमेदु आहे त उन्हनि सख़्ती सां हिन ते डिसीशन वठण जे लाइ कुझु सोचियो हूंदो, जंहिंजे करे उन्हनि इहे सभु शयूं मईशत जो बि इन सां ई तालुक़ु आहे। महताब, जेकॾहिं इहे शयूं कंट्रोल न थियूं त मईशत बि अञा वधीक कमज़ोर थींदी रहंदी। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। इदरीस लेगारी साहब, लास्ट मिनट आहे सर अव्हां लाइ प्लीज़।
जी महिरबानी महताब साहब, मुंहिंजे ख़्याल में ॾाढा नसीर मेमन साहब ऐं इनाम भट्टी साहब ॾाढी ॻाल्हि तफ़सील रखी आहे ऐं सूरत हाल मुंहिंजे ख़्याल में वधीक वाज़ह थी आई आहे त हाणे अफ़गानिस्तान जेका बॉर्डर ते जेका आहे पाकिस्तान जी ऐं अफ़गानिस्तान जी सूरत हाल किथे भुॻी पई आहे। हाणे राणा सनाउल्ला सौं सिधो चए पियो जेकर असांखे दहशतगर्द उतां अची हमलो कंदा त असां कंहिं बि सरज़मीन जो ख़्यालु न कंदासीं अते कंदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में उनजो जेको अफ़गान जो जेको वज़ीर आहे उन में ॾाढो सख़्तु जवाबु ॾिनो आहे। तंहिंजे करे सलामती कमेटी में जेको सलामती कमेटी में जेके फ़ैसिला थियनि था मुंहिंजे ख़्याल में उनमें ज़रूरु इहे मामला ज़रूरु हुई शेयर थींदा। पर जेका आर्मी चीफ कराची में ॻाल्हि कई जेका असांजे लाइ जेको असांजो मुआशी जेको वॾो मसइलो आहे मुंहिंजे ख़्याल में उहो डिस्कस थींदो वधीक जेका तफ़सील साम्हूं अचनि त उनते वधीक ॻाल्हाए सघे थो ख़्यालु ॾिसी ॾिजे। ठीक है इद्रीस टिकारी साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। अयाज़ लतीफ़ अली जो साहब सां बि ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अहम मामिलो जेको आहे जिते ॻाल्हि ॿोल थी आहे उहो आहे कादिर ख़ान मंदोखेल जेको पीपल्स पार्टी जा MNA आहिनि, बल्दिया टाउन कराची मां चूंडियल MNA आहिनि। उन्हनि पारां क़ौमी असेंबली में जेको बिल पेश कयो वियो आहे उन बिल ते राय जेका उहा शामिल कई आहे। सिंध वासियुनि पारां शदीद रद्दमल इन ते ॾिनो पियो वञे। चयो इहो पियो वञे त पीपल्स पार्टी पारां सिंध वासियुनि जे लाइ जेको आहे खामखा मैदान जेको आहे तंग करण जी कोशिशि कई पई वञे। असुल जेके धरती धणी आहिनि, असुल जेके रवासी आहिनि, उन्हनि जा हक़ ॿियनि खे ॾियण जी इहा जेका कोशिशि थिए पई इनखे कामयाबु थियणु न ॾिनो वेंदो। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि पंहिंजी राय ॾिनी आहे त सूबाई ख़ुदमुख़्तियारी सां बि हथ चौरान कई पई वञे। परमनेंट रेज़िडेंट सर्टिफिकेट PRC जेको आहे उन में वाज़े आहे त जेके धरतीअ धणी आहिनि उहे ई हितां जे सरकारी नौकरियुनि ते ऐं हितां जे क़ानूनी तालीमी इदारनि में तालीम हासिलु करण जा अहल आहिनि। ॿियनि सूबनि जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे हिते आबाद करे उन्हनि खे हितां जी शहरियत ॾियण जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत बि कई वई आहे। ईंदड़ प्रोग्राम में बि इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।